जी नाज़रीन, इस्लाम जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न ईद मिलादुल नबी 12 रबी अवल ते मल्हायो वेंदो। इन हवाले सां सामारे तालके में तैयारियूं अरूज से जारी आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठ ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा सिंगारिया विया आहिनि। अचो त इन हवाले सां जेके आशिक़ान रसूल जश्न ईद मिलादुल नबी मल्हाए रहिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह। मदीना जाम मस्जिद वॾे पैमाने मां हार सिंगार मुकम्मल कयो आहे अंजुम जान सारान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उनखां बाद में इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल जो सुबुह सवेरे 50 पौंड जो केक शरीफ़ आहे जेको मदीना जाम मस्जिद जे गेट जे साम्हूं इंशाअल्लाह उहो कटियो वेंदो। परचम कुशाई थींदी, पोइ इंशाअल्लाह ठीक 9 बजे 12 रबीउल अव्वल शरीफ़ जी रैली निकिरंदी। समारो शहर में भी ज़ोरो शोर सां तैयारियूं जेके आहिनि से वो शुरू आहिनि। दफ़्तरनि खे बल्कि सॼे शहर के जेको सो दुल्हन वांगुरु जेको सो सिंगारियो वियो आहे ऐं इन सिलसिले में मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम बि मुनक़िद थी रहिया आहिनि। हर घर जेका आहिनि सजावट थी वई आहे, मस्जिदनि ते चिरागो आहे ऐं जेका आसे पासे में ॻोठ आहिनि सभु तक़रीबन सजी विया आहिनि ऐं हर जगह जेको आहे लाइटिंग ऐं रोशनियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला जे असांजे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी विलादत व सआदत जे सिलसिले में इंशाअल्लाह तबारक महफ़िल मीलाद जूं बि जेको रौनकूं अल्हम्दुलिल्लाह बरक़रार मस्जिदनि में गलियुनि में माण्हू पंहिंजे घरनि ते महफ़िल मीलाद कराए रहे। अल्लाह जी रहमत सां इंशाअल्लाह तबारक 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं इंशाअल्लाह जेको जुलूस मिलाद भी निकिरंदा आहिनि शहर में अल्हम्दुलिल्लाह। उनमें गलियुनि में नातूं पढ़ी वेंदियूं आहिनि, बयान कया वेंदा आहिनि। अल्लाह जी रहमत सां जज्बे सां छोकरा जो कम पिया कनि, वर्क पिया कनि। गलियों को बहुत अच्छे तरीके से डेकोरेट किया गया है। इसके अलावा यंग जनरेशन बच्चे जो है वो लगे हुए हैं और जल्द से जुलूस निकाले जाएंगे। नातख़्वानी के प्रोग्राम मुस्तकिल पहली रबीउल अव्वल से चल रहे हैं और जो कि 12 रबीउल अव्वल तक मुस्तकिल चलते रहेंगे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह। सरकार की आमद, आका की आमद, प्यारे की आमद। कैमरामैन दिलीप माली सां गॾु सुरेश माली, KTN न्यूज़, समारो।